बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया प्रोग्राम बहरान क्लिनिक ऐं आउं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं बेटाई साईं जी अमर सिट सां त घाई सघा थिया जे वेठा बट वेजन। व्यूअर्स, असां दुनिया जे जंहिं ख़िते में रहूं था या हिन ग्लोब जे ते रहंदड़ जेके बि इंसान आहिनि, उन्हनि इंसाननि सां गॾोगॾु ॿियूं काफ़ी मख़लूक़ात आहिनि जेके हिन धरतीअ ते जिन जो एग्ज़िस्टेंस आहे। ऐं छाकाणि त असां इंसान आहियूं, इंसाननि सां गॾु हैवान आहिनि, निबातात आहिनि, ऐं उहे सभु जेके हिन धरती ते रहनि था उहे सभु कंहिं न कंहिं हवाले सां कंहिं न कंहिं बीमारी जो शिकार थी सघनि था। हाणे उहे बीमारियूं जिन जे करे उहे माण्हू या उहे निबातात या उहे हैवानात इन जो शिकार थियनि था, उहे ज़ाहिर आहे त कुझु अहिड़ा जरासीम आहिनि जेके असां सां गॾु हिन धरतीअ ते एग्ज़िस्टेंस उन जिन जो आहे ऐं जेके असांजे जिस्म ते, असांजे जिस्म जे कंहिं हिसे ते जॾहिं अटैक कनि था, जॾहिं कंहिं हवाले सां असांजे जिस्म में दाख़िल थी पंहिंजा असरात ॾेखारीनि था त उन्हनि असरनि जे करे इंसानु बीमार थी सघे थो। हाणे उन्हनि बीमारियुनि में जेकॾहिं असां थुले लेखे ॻाल्हायूं था त इंसाननि में जेके बीमारियुनि जो सबबु आहिनि उहे कुझु बैक्टीरियाज़ आहिनि, वायरसिस आहिनि, फंगसिस आहिनि। हाणे इहे सभु शयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु थियनि था। ही जेका पेंडेमिक हले पई, कोरोना या कोविड-19 जी जेका पेंडेमिक आहे, उन जो सबबु हिकिड़ो वायरस आहे। ऐं इहो वायरस किथां आयो आहे, कीअं थो इहो अटैक करे, कहिड़े तरीक़े सां उहो सेल ते अटैक करे थो, ऐं उन जे जेके उन जा ख़ासि तौर ते टारगेट सेल्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि, ऐं उन्हनि जी कॉम्प्लिकेशन्स खां पोइ इंसानी सूरत हाल कहिड़ी थी वञे, इहो आहे अॼु असांजे हिन प्रोग्राम जो मौज़ू। ऐं इन खां पहिरीं मां इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेका कोरोना जी पहिरीं जेका स्पेल आई हुई, उन में गो के पूरी दुनिया खे हिन वायरस मुतासिर कयो, पर पाकिस्तान में शायदि असांजो जेको एटीट्यूड टुवर्ड्स हेल्थ या जेको असांजो बिहेवियर टुवर्ड्स हेल्थ या असांजा जेके तरीक़ेकार हुआ, उन हवाले सां असांजे मुल्क जे माण्हुनि खे हिन एतिरो मुतासिर न कयो जेतिरो बाक़ी दुनिया खे कयो। पर वक़्तु गुज़रण सां गॾु हीअ जेका ॿियो स्पेल हिन जो आयो आहे, इन ॿिए स्पेल जे करे न सिर्फ़ु दुनिया में बल्कि असांजे पाकिस्तान में बि हिन माण्हुनि खे वधीक मुतासिर कयो आहे ऐं इन जा कॉम्प्लिकेशन्स वधण लॻा आहिनि। हिकिड़ो त हिन जी ट्रांसमिशन वधी आहे ऐं ॿियो त हिन जे कॉम्प्लिकेशन्स में इज़ाफ़ो थियो आहे। इन कॉम्प्लिकेशन्स जे इज़ाफ़े में थियो ई आहे त जिन जिन मरीज़नि में इहे कॉम्प्लिकेशन्स थियनि पिया, उन्हनि खे पंहिंजी जान खां वञिणो पियो पए। हाणे हिकिड़ो त तरीक़ेकार इहो आहे त असांजो जेको एटीट्यूड आहे या असांजो जेको बिहेवियर आहे टुवर्ड्स हेल्थ, उहो बहितर हुजणु खपे ताकी असां इन्हनि जरासीम्स, इन्हनि बैक्टीरियाज़ या इन्हनि वायरसिस खां पंहिंजो पाण खे बचाए सघूं। असां वटि गो के हिते डॉक्टर्स आहिनि, तबीब आहिनि, वैक्सीन्स आहिनि, दवाऊं बि आहिनि, पर हिकिड़ो जेको इम्पॉर्टेंट रोल आहे उहो इहो ई आहे त असां पंहिंजो पाण खे इन खां एहतियात करे इन्हनि बीमारियुनि खां पाण खे बचायूं। हाणे इहो ॿियो स्पेल जेको आहे, जेको पाकिस्तान में आयो आहे, जंहिं हिनखे वधीक असांजे माण्हुनि खे मुतासिर कयो आहे, उनजो सबबु कहिड़ो आहे? हिकिड़ो सबबु शायदि इहो थी सघे थो त असांजो जेको एटीट्यूड टुवर्ड्स हेल्थ आहे उहो शायदि मुतासिर थियो आहे, ऐं ॿियो त हिन वायरस में जेका म्यूटेशन थिए थी या हिन में जेका तब्दीली अचे थी मौसमनि जे करे, उहो शायदि जो सबबु आहे। हाणे ॾिसंदासीं त असां इन हवाले सां पंहिंजो पाण खे इन बीमारी खां कीअं था बचाए सघूं। असांखे यकीनन इहो बि इंतज़ारु हूंदो त जेका वैक्सीन या हिन ते जेका रिसर्च थिए पई, हिन जे ख़िलाफ़ु जेका दवा तयारु थिए पई, उहा बि जल्दी मार्केट में अची वेंदी हली, ऐं उहा जॾहिं दवा लॻंदी त असां हिन बीमारी खां पंहिंजो पाण खे बचाए सघंदासीं। पर इन जे लाइ असांखे केतिरो इंतज़ारु करिणो पवंदो, इन जे लाइ असांखे केतिरनि ट्रायल्स मां गुज़रणो पवंदो, इहे सभु शयूं पंहिंजे लेखे हिकिड़ो इम्पॉर्टेंट रखंदो। अॼोके हिन प्रोग्राम में गुफ़्तगू करण जे लाइ अॼु जेका महिमान शख़्सियत आहे उनजो तारुफ़ मां तव्हां सां कराईंदुसि। त हिकिड़ो त उनजो तारुफ़ इहो आहे त पाण हिस्टोपैथोलॉजिस्ट आहिनि, ऐं यानी पैथोलॉजी सां ऐं गॾोगॾु हिस्टोपैथोलॉजी सां उन्हनि जो ताल्लुक़ु आहे, ऐं पाण निमरा जेका इंस्टीट्यूट आहे जामशोरो में, उन वक़्तु उते कंसल्टेंट जे तौर ते कमु कनि था। ॿियो जेको तारुफ़ आहे उन्हनि जो उहो इहो आहे त पाण मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि, ऐं उस्ताद बि उहे जंहिंमें उस्ताद वारी या टीचर वारी सभु ख़ुसूसियत मौजूदु हुजे, यानी फुल ऑफ नॉलेज, काइंडनेस, बिहेवियर, बहितरीन बिहेवियर, एटीट्यूड बहितरीन,
स्किल्स बेहतरीन समझाइण जे तरीक़ेकार जो जेको कंहिं टीचर में जेको स्किल हुजणु घुरिजे उहो सभु साईं जन में मौजूदु आहे। साईं जन आहिनि डॉक्टर अब्दुल रहीम सियाल साहब। थैंक यू वेरी मच सर। तव्हांजा ॿई तारुफ़ थी विया ऐं यकीनन मौजूदु आहियूं मोहम्मद मेडिकल कॉलेज में भी प्रोफेसर आहियां पैथोलॉजी जो। ठीकु आहे। सिंस लास्ट more than 10 years। तव्हां हींअर मीरपुर ख़ासि मोहम्मद मेडिकल उते कॉलेज में? उते बि आहियां जी। ठीकु आहे। ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे अॼु। आई एम फीलिंग ऑनर्ड के अॼु मां पंहिंजे टीचर सां गॾु वेठो आहियां। थैंक यू सर। तमामु सुठनि स्टूडेंट्स वञा फ्रंट बेंचर्स वञा असांखे उहे वक़्तु यादि आहिनि जॾहिं तव्हां असांजे पोयां पोयां हूंदा हुआ सर ही क्लास वठो ही क्लास ख़ाली आहे ही क्लास एंगेज करियो। त अॼु माशाल्लाह तव्हां सुपरिटेंडेंट बि आहियो हिकिड़े अस्पताल जा हैदराबाद शहर में ऐं हिन शोबिज़ में बि आहियो। ॿिन्ही ज़िम्मेदारियुनि खे बख़ूबी पिया निभायो। असांखे हिन जी ॾाढी ख़ुशी थी आहे पंहिंजे शागिर्द खे अहिड़े मर्तबे ते ॾिसी असांखे तमामु इंतिहाई एक्साइटमेंट ऐं ख़ुशी जी ॻाल्हि। आई एम ग्रेटफुल आई एम ऑनर्ड के तव्हां ऐं ही टॉपिक बि एॾो हार्ड टॉपिक आहे सही जेका तव्हां ॻाल्हि कई पहिरीं त हीउ जेको सेकेंड आउटब्रेक थियो आहे इन जो मेजर सबबु जेको आउं सम्झां थो वेदर चेंज त पंहिंजी जाइ ते ठीकु आहे पर जेका माण्हुनि जी जेका लाग़र्ज़ी आहे ऐं गैर ज़िम्मेदारी आहे माण्हुनि जी असीं वॾनि खे सभिनी जंहिंखे बि ॾिसूं था तव्हां बाज़ार में निकिरी वञो जेके बि रश वारियूं जॻहियूं आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हांखे न सोशल डिस्टेंस नज़र ईंदो। वॾी ॻाल्हि त जेके हिदायत करण वारा हूंदा उहे ई उन ॻाल्हि खां गाफ़िल हूंदा। न सोशल डिस्टेंस हूंदो न तव्हांखे ग्लव्स नज़र ईंदा न तव्हांखे मास्क नज़र आहे। मुंहुं ऐं तव्हां बि हींअर ई मास्क लाथा ॿाहिरां आऊं त गाॾी में वेहां थो ड्राइवर खे बि चयल आहे भई मास्क पाए वे ऐं पाण बि मास्क पाए वेंदुसि घर में उन हिसाब सां माण्हू पाए पंहिंजो हले थो त ख़ुदा जो शुक्र आहे अञा ताईं जेको थो माण्हू सेट आहे ऐं ठीकु पिया हलियो। त एहतियात जेके शुरू खां वठी मेन फेस मास्क इहो त मिनिमम रिक्वायरमेंट आहे ऐं सभ खां वधीक इम्पोर्टेंट आहे छाकाणि स्प्रेड ई थिए थो ज़्यादातर नेज़ल ऐं ओरल रूट्स जे थ्रू। उहो त माण्हू हर वक़्तु ॻाल्हाए थो जेतिरो माण्हू परे आहे विच में फ़ासिलो आहे त हुन में बचाव आहे जेकॾहिं तव्हां वटि फ़ासिलो ई कोन्हे को ऐं इहा त हिकिड़ी मिनिमम रिक्वायरमेंट आहे। तव्हां बि हिकिड़ो मास्क वठी पायो ऐं ॿिए टे ॾींहं कोशिशि करियो जल्दी हुनखे चेंज करियो। ॿियो घर वञो या घर मां निकिरो चवंदा त बार बार हथ धो भला बार बार नथा धो त 5-6 दफ़ा धो 20 सेकंडनि जे लाइ तव्हां सवले नमूने हथ धोदो 20 सेकंड धो ई लॻी वेंदा हलिया। ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि त किथे घणी रश में तव्हां न वञो। सर हाणे इहे त एक्चुअली रहीम साहब इहे त आहिनि SOPs जिनखे असांखे फॉलो करण आहे ऐं इहे ई एहतियाती उपाउ इहे ई प्रिवेंटिव मेयर्स आहिनि जिन सां असां हिन वायरस खां पंहिंजो पाण खे बचाए सघूं। सही आहे। मूंखे हिन वायरस जे बारे में ॿुधायो त हीउ वायरस बेसिकली वायरसेस अचनि किथां था ऐं ही जेको म्यूटेशन वारी जेका ॻाल्हि असां मुख़्तलिफ़ माण्हुनि जे वातों ॿुधूं था त ही म्यूटेट करे थो पंहिंजी फॉर्म खे तब्दील करे थो पंहिंजी शिकिल खे तब्दील करे थो त इन सां कहिड़ा असांखे नुक़सान ॾेई सघे थो? इन में छा आहे जो ही वायरस बेसिकली ॿिनि क़िस्मनि जा मेन वायरसिस आहिनि जेके जीन आहे हिन जो मटीरियल हिन में एतिरो आहे थोरो जेनेटिक मटीरियल आहे थोरो कैप्सिड जा प्रोटीन्स वग़ैरह आहिनि ॿियो हिन जो कवरिंग मेम्ब्रेन आहे। हर वायरस जो उहो जेको कवरिंग मेम्ब्रेन आहे इन वायरस जो उहो हू डिराइव करे थो होस्ट मंझां जीअं माण्हू खे इन्फेक्ट करे थो त माण्हू जे सेल मेम्ब्रेन मंझां ई हू जेको आहे सो पंहिंजो सेल मेम्ब्रेन ठाहे थो न सर्वाइव न करे सघां। अच्छा ऐं उन सेल मेम्ब्रेन हिकिड़ो त इन जी जीन्स आहे जेनेटिक मटीरियल उहो ई RNA या त RNA वायरस आहिनि दुनिया में या त DNA आहिनि। हीउ जेको सो RNA वायरस आहे ऐं हिकिड़ी जीन जो RNA वायरस आहे ऐं इहे RNA जेको मटीरियल आहे ऐं DNA मटीरियल असांजे बि सेल्स में मौजूदु आहे असांजे न्यूक्लियस में मौजूदु आहे हर लिविंग बींग जे न्यूक्लियस में मौजूदु आहे। पोइ इहे जेके वायरस जी जेका तव्हां म्यूटेशन जी ॻाल्हि कई आहे उहो इहो आहे त जेनेटिक मटीरियल में जीअं मल्टीप्लिकेशन थिए थी या मुख़्तलिफ़ स्टेप्स मां गुज़रे थो रेप्लिकेशन थिए थी वायरस जो तइदादु वधे थो ऐं वायरस जो तइदादु ईअं कोन थो वधे त हिकु वायरस माना 2 थिया न हिकु वायरस जेॾी महिल इन्फेक्ट करे थो उन माना बिलियंस में माना वायरल इन्फेक्टिव पार्टिकल्स ठहनि था माण्हू जे हिकिड़े सेल खे इन्फेक्ट करण सां यानी एतिरो जल्दी मल्टीप्लाए थिए थो जेकॾहिं हिकु दफ़ो एंट्री थी वई ऐं एंट्री थींदी की हिन जो जेको सरफेस लेयर आहे उन ते कुझु डिफरेंट टाइप जूं प्रोटीन्स आहिनि उहे प्रोटीन्स अहिड़ा आहिनि उन्हनि जूं कॉम्प्लीमेंट्री अटैचमेंट साइट्स वरी कंहिं स्पेसिफिक होस्ट जी माण्हू आहे माण्हू होस्ट आहे हिन जो
ऐं उन होस्ट जेको माण्हू खे मूंखे डॉक्टर इमरान तव्हांजी ॻाल्हि खे डिसकंटिन्यू थो कयां, मूंखे ब्रेक लाइ चयो पियो वञे, नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठंदुसि, ब्रेक खां पोइ वापसि जॾहिं ईंदासीं त पाण हिनखे गुफ़्तगू खे पाण अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, गुफ़्तगू असांजी जारी आहे, प्रोग्राम में नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां अॼु गुफ़्तगू कयूं पिया ही जेका पेंडेमिक कोविड-19 जी जेका पेंडेमिक आहे उन हवाले सां, त ही ॿियो स्पेल जेको हिन जो आयो आहे उहो केतिरो ख़तरनाक आहे ऐं इन स्पेल में जेकी कॉम्प्लिकेशन्स हिन वायरस जे करे थी रहियूं आहिनि उन्हनि कॉम्प्लिकेशन्स खां बचण जे लाइ असांजो जेको एटीट्यूड आहे टुवर्ड्स हेल्थ, असांजो जेको बिहेवियर आहे, असांजा जेके तरीक़ेकार आहिनि उहे कहिड़ा हुजणु घुरिजनि, छाकाणि त हिन वक़्तु ताईं असां वटि इन जी का दवा मौजूदु कोन्हे, हिन जो को इलाजु मौजूदु कोन्हे ऐं हिन जी का वैक्सीन अञा ताईं ऑथेंटिक वैक्सीन जेका आहे उहा अञा ताईं कान अची सघी आहे। तंहिंजे करे असांखे हिन खां बचण जो जेको वाहिद रस्तो आहे उहो सिर्फ़ु इहो ई आहे त असां प्रिवेंटिव मेयर्स खे अख़्तियार कयूं ऐं जेके SOPs आहिनि उन्हनि खे फॉलो कयूं। जी डॉक्टर साहब, वायरस आहिनि से एंटर कीअं था थियनि बॉडी में? सही, भला जी हिन जे बारे में असां ॿुधूं था कोरोना वायरस जे बारे में जेका ॻाल्हि आहे तो भई एंटर थिए थो रेस्पिरेटरी ट्रैक्ट में, त वायरस ऑलमोस्ट ऑल वायरसिस उन्हनि में हिकिड़ी ट्रॉपिज़म आहे, माना स्पेसिफिक सेल उन्हनि जो टारगेट थींदो ऐं स्पेसिफिक सेल ज़ाहिर आहे स्पेसिफिक टिश्यूज़ आहिनि बॉडी में, जीअं असांजो रेस्पिरेटरी सिस्टम आहे, तो उन में जेके एपिथेलियल सेल्स आहिनि वेंदे सॼो जेको पल्मोनरी सिस्टम आहे उन में टिब्यूलर स्ट्रक्चर्स आहिनि, जेको ट्रैकिया आहे, पोइ ब्रोंकाई आहिनि, पोइ अंदरि एल्वियोला आहे जिते गैसिस एक्सचेंज थियनि थियूं, ओची ताईं एपिथेलियल लाइनिंग आहे। उहे जेके एपिथेलियल सेल्स आहिनि से हिन जो टारगेट आहिनि, छाकाणि त हिन जे जेको सेल मेम्ब्रेन आहे उन जे मथां ॿिया हिकिड़ा स्पाइक्स वांगुरु हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके करोना वांगुरु उनखे शेप जीअं सिज जी शेप आहे किरणा निकिरनि था, अहिड़े नमूने सां उन्हनि स्पाइक्स में अहिड़ा ख़ासि क़िस्म जा प्रोटीन आहिनि जिन जा अटैचमेंट साइट या ऐं त उन्हनि खे एंट्री साइट चवंदा आहिनि, दे आर प्रेज़ेंट इन दी सेल्स ऑफ द ह्यूमन बीइंग। उहे माण्हुनि जो जेको टिश्यू आहे रेस्पिरेटरी सिस्टम जीअं हर वायरस जे लाइ मुख़्तलिफ़ आहिनि, त हिन में उन जे लाइ आहिनि रेस्पिरेटरी ट्रैक्ट जो एपिथेलियम एंटर हिकु दफ़ो जेकॾहिं थी वियो थ्रू असां ओरल कैविटी मञा बि वञी सघूं था, थ्रू लैरिंग्स ऐं रेस्पिरेटरी सिस्टम में नोज़ जे थ्रू बि वञी सघूं था, त उते वञी ही सेल्स में एंट्री, छाकाणि उते अटैचमेंट साइड डोर त हुन जा मौजूदु आहिनि, उन्हनि खे ख़ाली नॉक करिणो आहे। ही पंहिंजा जेके हिन जे स्पाइक्स में स्पेसिफिक प्रोटीन्स लॻा आहिनि उन्हनि सां ही नॉक करे थो, दरवाज़ो खुली थो वञे, इट एंटर्स इनटू दी सेल, सेल जे साइटोप्लाज़्म में वियो, उते हिन जूं पंहिंजूं एंजाइम्स हिन जो जेनेटिक मटीरियल इहे वरी इंटरएक्ट कंदा, जेको माण्हू जो पंहिंजो जेको होस्ट जो सेल आहे एपिथेलियल सेल आहे उन जूं एंजाइम्स ऐं उन्हनि जे प्रोटीन सां इंटरएक्ट करे, न त वायरस पंहिंजे में कुझु नथो करे सघे। हाणे हुन हेल्प खपे होस्ट सेल जी, हाणे हुन होस्ट सेल जेको आहे रेस्पिरेटरी एपिथेलियल सेल उन जूं एंजाइम्स ऐं प्रोटीन्स हिन खे सपोर्ट ॾेई आख़िर में ॾिसो त उते हिन जा वायरान्स जेके इन्फेक्टिव पार्टिकल्स आहिनि उहे ठहण शुरू थी विया हुआ, उहे जेके पार्टिकल्स ठहंदा बिलियंस में ठहंदा ऐं उहे उतां जेके रिलीज कॉलर असां सां गॾु आहिनि, उन्हनि कॉलर्स जी कॉल वठूं था, ॾिसूं था त पाण खे कहिड़ो सवाल था कनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। अच्छा, कॉल शायद डिस्कनेक्ट थी आहे, वरी जेकॾहिं आई त असां कॉल वठंदासीं। सो उन में अंदरि पोइ उन सेल में होस्ट सेल में एपिथेलियल सेल में ही वायरस पार्टिकल एतिरा तो RNA मॉलिक्यूल्स प्रोलिफरेट कनि था, ला तइदाद आऊं सम्झां थो मिलियंस ऐं बिलियंस में हूंदा, हिकिड़े ई सेल में तमामु ला तइदाद हूंदा, पोइ उते हिकिड़े मख़सूस सिस्टम जे ज़रिए उन होस्ट सेल मां निकिरी ॿाहिरि ईंदा, जेके एडजॉइनिंग सेल्स हूंदा उन्हनि खे इन्फेक्ट कंदा। हाणे इन्फेक्टिव थी विया पार्टिकल्स हिननि खे वायरान चइबो। हाणे जेको वायरान जी इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी त तव्हां ॾिसंदो त करोना वांगुरु हूंदो, जीअं सिज जा किरणा निकिरंदड़ हूंदा आहिनि उन वांगुरु हूंदो, उहो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी ते पोइ उहो जेॾीमहिल उहे जेके वायरस पार्टिकल एडजॉइनिंग सेल्स एपिथेलियल सेल्स खे बि इन्फेक्ट कंदा, छाकाणि उन्हनि में अॻे ई हुनजा डोर्स मौजूदु आहिनि, गेटवेज मौजूदु आहिनि, या जेकॾहिं हू मिसाल एक्सपेक्टोरेट कनि था या खंघनि था या स्नीज़िंग कनि था, उहे पार्टिकल लखनि जे त करोड़नि जे तादाद में आहिनि,
उहे निकिरी ॿियो जेकॾहिं माण्हू हुनखे मिली वञे थो त उन ई नमूने सां हुनखे इन्फेक्ट करे ऐं हुनखे इन्वॉल्व कंदा, जंहिंजे करे असीं चवंदासीं भई डिस्टेंस रखो ऐं जेको सोशल डिस्टेंस रखो ऐं जेको मास्क वग़ैरह पायो त जीअं उहो स्प्रेड न थिए। सही त इहो आहे, ॿिए माण्हू खे बि वरी इन ई तरीक़े सां उहो इन्फेक्ट कंदो। ऐं पोइ ज़ाहिर आहे जॾहिं रेस्पिरेटरी, हाणे तव्हांखे अचूं था त ही तकलीफ़ कहिड़ी थो पैदा करे न। ऐं इन खां पहिरीं ॿियो सवाल करणु चाहींदुसि, उहो सवाल इहो आहे त जॾहिं असां when we are going to cough or we sneeze या असां ॻाल्हायूं था त इन ॻाल्हाइण जे दौरान में बि असांजा जेके पार्टिकल्स आहिनि उहे ॿाहिरि निकिरनि था। अच्छा, हाणे उन्हनि पार्टिकल्स में जेकॾहिं कोरोना मौजूदु आहे त जेकॾहिं डिस्टेंस असांजो न आहे त उहा ट्रांसमिशन वेरी ईज़ी थी वञे ॿिए ताईं। पर जेकॾहिं सोशल डिस्टेंसिंग आहे, असां ॻाल्हायूं था, असां कफ कयूं था, स्नीज़ कयूं था, त उहो जेको वायरस असांजे इन्हनि पार्टिकल्स मां अचे थो उहो केतिरे हद ताईं ख़तरनाक आहे? मिसाल जेको एनवायरमेंट में अची वियो उहो बिल्कुलु ओतिरो ई ख़तरनाक आहे जेतिरो की पहिरीं वारे माण्हू खे जेतिरो इन्फेक्ट कयईं। पोइ डिफरेंट रीज़न्स आहिनि, भई फ़ासिलो जेकॾहिं घणो आहे त हुनजी इन्फेक्टिविटी कमज़ोर थी वञे। जेकॾहिं तव्हांखे मास्क पातल आहे त हुनजो रिलीज़ ऐं इन्फेक्टिविटी हर शइ ते पोइ असरु पए थो। पर जनरली जेकॾहिं वायरस आउं सम्झां थो त हीउ त हुन पहिरीं अटैक खां वधीक ख़तरनाक थींदो, छाकाणि हीअ त एतिरा मल्टीप्लाइड आहिनि जो जेको हर ड्रॉपलेट आहे जेको एयर में अचे पियो उहो जेकॾहिं वेझो आहे त ओतिरो ई ख़तरनाक आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त छा वायरसिस जी ट्रांसमिशन ऑलमोस्ट सभिनी वायरसिस जी ट्रांसमिशन एतिरी फास्ट आहे? मुख़्तलिफ़ आहे, मुख़्तलिफ़ ऐं मुख़्तलिफ़ रूट्स आहिनि। मिसाल के वायरस इवन हिन जा कुझु स्टैंड्स आहिनि एनिमल्स में पर्टिकुलरली उहो GIT खे थो इन्वॉल्व करे। ठीकु आहे। के वायरस लिम्फाइड सिस्टम खे था इन्वॉल्व, के ब्रेन खे, माना उन्हनि जी ट्रॉपिज़म आहे, पोइ उन्हनि जो इन एतिरी फास्टनेस उन्हनि में कान्हे का। मुख़्तलिफ़ वायरस, पर हीअ छाकाणि त रेस्पिरेटरी सिस्टम जे थ्रू थो स्प्रेड थिए त उन में हिनखे ईज़ी आहे, जल्दी, छाकाणि त सभु को साह खणे थो, ॻाल्हाए थो। न त जेको वायरस GIT जे थ्रू त वरी ओरोफिकल रूट वञी थींदो। कंटामिनेट पोलियो वायरस आहे उहो ओरोफिकल सां, या कुझु ब्रेन जा वायरसिस आहिनि उहे त वरी ब्रेन ते जॾहिं पहुचनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। HIV ॾिसो उहो लिम्फाइड सिस्टम जे ख़ासि सेल T हेल्पर सेल आहे, हा उन ते हुनजा गेटवेज़ आहिनि। जिते गेटवेज़ हूंदा उते ई हुनजी एंट्री हुते अची पहुचंदो, हू नॉक कंदो, अंदरि खुलंदो। उहे एंज़ाइम्स आहिनि, माण्हू जो एंज़ाइम्स आहिनि, उहो अहिड़े गेट खे खोलण जा तरीक़ा सभु उन वटि पंहिंजो इनबिल्ट तरीक़ा आहिनि। पोइ अंदरि सो इन में वायरस में थिए थी ट्रॉपिज़म। हाणे हिन जी ट्रॉपिज़म थी वई GIT, मोस्टली ह्यूमन में GIT। ऐं पोइ उन में अंदरि वञण खां पोइ जो सेल, हाणे एपिथेलियल सेल जेके बैरियर आहिनि बिटवीन एयर ऑक्सीजन जितां अचे पई, कार्बन डाइऑक्साइड निकिरे पई, ऑक्सीजन अंदरि बॉडी में वञे पई, उहो उन रस्ते जो जेको लंघण जो रस्तो आहे उन जो जेको एपिथेलियम आहे उन एपिथेलियम खे डैमेज पियो करे। उहो जेको डैमेज एपिथेलियम आहे इट कैन रिज़ल्ट इन, पहिरीं अगरि अपर एरोडाइजेस्टिव अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट आहे त कॉमन कोल्ड वग़ैरह इहो थी सघे थो, डिपेंडिंग अपॉन योर इम्यूनिटी, स्टेटस ऑफ इम्यूनिटी। पर इम्यूनिटी घटि आहे, ओसी ताईं पहुची वियो एपिथेलियम ताईं, ब्रोंकाइटिस भी करे सके तो ब्रोंक्यूल्स ताईं आए तो अपर एरियल पैसेजेस में आए तो कॉमन कोल्ड करे सके तो। पर जेकॾहिं अल्वियोला ते पहुची वियो जेको पायरन कम आहे लंघ थो, जिते एयर एक्सचेंज थिए थी उते पहुचो त एयर जो रस्तो ई बंदि थी वियो, न कार्बन हिते ॿाहिरि निकिरी सघे न ऑक्सीजन अंदरि, तंहिंजे करे हिन में ऑक्सीजन शॉर्टेज। ऐं पोइ ही ॿियनि सेल्स खे बि अहिड़ो एक्टिवेट करे थो जेके हिननि जा गेट वे कने, पर ही अहिड़ा साइटोकाइन्स रिलीज करे थो उन्हनि सेल पंहिंजी होस्ट जे सेल में, उहे साइटोकाइन्स दे विल डैमेज अदर सेल्स, सही उन्हनि सेल्स खे डैमेज करे एंड दे विल रिलीज सब्सटेंसेस व्हिच आर अगेन हार्मफुल फॉर द बैरियर बिटवीन एयर एंड ब्लड। सही उन बैरियर खे तो उते पोइ तव्हांखे ज़रूरत पवंदी ऑक्सीजन जी। ऐं ऑक्सीजन सो बि जेकॾहिं एॾो डैमेज सीवियर थी वियो त ऑक्सीजन बि हिकिड़ी हद ते अची तव्हांखे ऑक्सीजन बि मुश्किल, पोइ वेंटिलेशन पोइ वेंटिलेटर हाणे ऑक्सीजन बि नथी वञी सघे। एग्ज़ैक्टली। असां इन हवाले सां वरी अॻिते पंहिंजी गुफ़्तगू खे वधाईंदासीं, ॾिसंदासीं त हिन जी कॉम्प्लिकेशन्स जेके कहिड़ा कहिड़ा ख़तरनाक इफेक्ट थी सघनि था, ऐं प्रिवेंटिव मेयर्स न वठण जे करे असां केतिरो जेको आहे सो मुतासिर करे पंहिंजो पाण खे माण्हुनि खे मुतासिर करे थो। नंढी साई वठंदुसि, साई खां पोइ पाण ईंदासीं, गुफ़्तगू कंदासीं। इस प्रोग्राम में नंढड़ी साई जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक व्यूअर्स। अॼु असां गुफ़्तगू कयूं पिया कोरोना वायरस जी कॉम्प्लिकेशंस जे हवाले सां ऐं उन जी प्रिवेंटिव मेयर्स ऐं SOPs जे हवाले सां त कहिड़े तरीक़े सां असां इन्हनि प्रिवेंटिव मेयर्स ते अमल करे SOPs ते अमल करे इन मुहलिक बीमारी खां पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजी सोसाइटी खे बचाए सघूं था। डॉक्टर अब्दुर्रहीम सियाल साहब असां सां गॾु आहिनि, पाण प्रोफेसर आहिनि मोहम्मद मेडिकल कॉलेज, ऐं जीअं मां ॿुधायो त मुंहिंजे बहितरीन उस्तादनि मां हिकिड़ो उस्ताद डॉक्टर अब्दुर्रहीम सियाल साहब। जी सर। हिन जी प्रिवेंशन त ख़ैर प्रिवेंटिव मेयर्स त पंहिंजी जाइ ते, पर जेका वैक्सीन जी तव्हां ॻाल्हि कई, वैक्सीन हक़ीक़त में छा जो हिन जी ट्रीटमेंट कंहिं हद ताईं अंडर वे आहे, मतिलबु पाइपलाइन में ट्रीटमेंट बि आहे, वैक्सीनेशन बि आहे। वैक्सीन जो तरीक़ेकार इहो आहे त भई हिन में जेके मुख़्तलिफ़ प्रोटीन्स आहिनि, उन्हनि प्रोटीन्स में को अहिड़ो प्रोटीन आहे स्पेसिफिक जेको सभिनी कोरोना जे स्पीसीज़ में हुजे ऐं उन स्पेसिफिक एंटीजन जे अगेंस्ट तव्हां जेका न उहो बॉडी में सिर्फ़ु उहो एंटीजन ॾियो ऐं हुनखे जीअं डिज़ीज़ प्रोड्यूस न थिए माण्हू में। इहा आम वैक्सीनेशन जो जेको प्रिंसिपल आहे, सिर्फ़ु एंटीजन कंपोनेंट इंट्रोड्यूस करियो त उन जे अगेंस्ट बॉडी जेको एंटीबॉडीज़ ठाहे सघे थी ऐं जेके सेल्स खे बि एक्टिवेटेड करे सघे थी। जेके हेल्पर टी सेल्स हूंदा त उहे हमेशह जे लाइ बी लिम्फोसाइट्स खे हेल्प कंदा रहंदा, एंटीबॉडीज़ ठहंदी रहंदियूं, ऐं ॿिया साइटोटॉक्सिक टी सेल बि आहिनि वायरस जे लाइ, उहे बि एक्टिवेट थी सघनि था। उन्हनि में मेमोरी सेल्स थी सघंदा जेके थ्रू आउट लाइफ उहे मेमोरी सेल्स पिया हूंदा, हिकु दफ़ो उन्हनि खे जेकॾहिं एक्टिवेट कयो वियो त पोइ उहे उन सेल्स डायरेक्टली जेके इन्फेक्टेड सेल्स आहिनि उन्हनि खे डिस्ट्रॉय करे सघनि था ऐं वायरस खे डायरेक्टली बि न्यूट्रलाइज़ करे सघंदा। कंहिं बि हुनजी अहिड़ी सेंसिटिव प्रोटीन खे वञी तव्हां टच कयो जंहिंखां जेकॾहिं हुन में उहा न रहे त हू डिस्ट्रॉय थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। त अहिड़े क़िस्म जूं वैक्सीन्स ऐं ट्रीटमेंट्स आहिनि, कुझु निकितियूं आहिनि जेके अंडर ट्रायल आहिनि, पाकिस्तान में बि आहिनि, चाइना जूं कुझु वैक्सीन्स ट्रायल थियूं आहिनि कराची यूनिवर्सिटी में, ऐं ॿियूं कुझु आहिनि ऐं ॿियूं फॉरेन में बि थियूं आहिनि, फाइज़र कंपनी में ठाही आहिनि, रशिया जी बि ख़बर आहे। पर छा आहे जो असांजे मुल्क जे हालात जे मुताबिक़ हाणे जेका फाइज़र कंपनी ठही आहे उहा त -70 उन जो थोरो असांजे लाइ मसइलो हिते थी सघे थो, पर जेका चाइना वारी वैक्सीन्स आहिनि उन्हनि जे लाइ कमु हले पियो, थी सघे थो त उहे असांजे लाइ वधीक बहितर साबित थियनि क़ीमत जे लिहाज़ खां ऐं इफेक्टिवनेस जे ऐं प्रिजर्वेशन जे लिहाज़ सां। तो उन्हनि जो टारगेट हूंदो, वैक्सीन जो या ट्रीटमेंट जो टारगेट हूंदो उन सेल जो या त को प्रोटीन इम्पोर्टेंट, या त जीअं इंसान में को ऑर्गन आहे, हार्ट में तव्हां जेकर अटैक कंदो, गोली हार्ट में लॻी त माण्हू मरी वेंदो, त हुनजो कंहिं स्पेसिफिक प्रोटीन या स्पेसिफिक कंहिं एंजाइम्स खे टारगेट करियो जंहिंखां सवाइ हुनजो जीअण बहाल थी वञे। या त उन कंहिं प्रोटीन्स खे जेके स्पाइक्स ते प्रोटीन आहिनि मथां जेके गेटवे खे नॉक कनि था, उन प्रोटीन खे तव्हां डैमेज करियो, या तव्हां गेटवे खे ब्लॉक करण जो को अहिड़ी एंटीबॉडी ठाहियो जेके टारगेटेड थेरेपी था चऊं, त पोइ इहो मसइलो हल थी सघे थो। या वायरस खे तव्हां न्यूट्रलाइज़ करे सघो था, या वायरस खे डिस्ट्रॉय करे सघो था, या वायरस जी एंट्री खे रोके सघो था सेल में, या वायरस जी रेप्लिकेशन खे रोके सघो था। हिते जेकॾहिं तव्हां कामयाब थी वियो त उहो मुंहिंजे ख्याल में इहे शयूं हलनि पियूं ऐं इहे अंडर ट्रायल आहिनि। त किथे वञी उनखे कहिड़े स्टेप ते हुनखे असां ख़तमु करे। मूंखे हिकिड़ी अञा जेको मूं वटि सुवाल आहे उहो इहो आहे त कोरोना गो के इहे वायरसिस शुरू खां अचनि था पिया ऐं असांजे एक्सपीरियंस में अची विया आहिनि, पर इन हवाले सां जेका वैक्सीन ठहे थी उन वैक्सीन जे लाइ काफ़ी वक़्त जी रिसर्च जी ज़रूरत हुजे थी। उनखां पोइ इहे ह्यूमन ट्रायल्स थियनि था, उनखां पोइ इहे सभु उन जा इफेक्ट्स ॾिठा वञनि था त इहो केतिरा इफेक्ट करे सघे थी ऐं केतिरी कामयाबी हिन में, केतिरो परसेंटेज आहे हिन जी कामयाबी जो। तव्हां छा था सम्झो त एतिरे टाइम में ही सभु शइ, इहे रिसर्च, इहे सभु शयूं थी वेंदियूं या कुझु वक़्तु लॻंदो? कुझु वक़्तु त लॻी सघे थो, पर काफ़ी कमु थी बि चुको आहे। हिननि जा ट्रायल्स पाकिस्तान में बि ट्रायल्स थी चुका आहिनि। जेका चाइनीज़ वैक्सीन आहे उन पाकिस्तान में कराची यूनिवर्सिटी जी असां मूं हिकिड़ी न्यूज़ ॿुधी त कराची यूनिवर्सिटी केतिरनि हज़ार वॉलंटियर्स ते उहो कमु कयो आहे ऐं यूरोप में ऐं अमेरिका में त उहे माण्हुनि खे लॻी बि चुकियूं आहिनि ऐं हिते बि ट्रायल थी चुका आहिनि, एनिमल स्टडीज़ थी चुकियूं आहिनि। ऐं आउं सम्झां थो त हिननि जी जेको कामयाबी जो जेको ईंदो प्रोपोर्शन परसेंटेज, मोर देन 90% हिन जी इफेक्टिवनेस थी सघे थी, मोर देन 90%। ठीकु आहे। अच्छा, हाणे इहे वैक्सीन जा ट्रायल्स जीअं तव्हां ॿुधायो, तेसि ताईं असांखे छा करण जी ज़रूरत? हा, तेसि ताईं आहिनि प्रिवेंटिव मेयर्स, जंहिंमें आउं सम्झां थो त जीअं आम तौर ते चऊं था सोशल डिस्टेंस,
भई मास्क पायो, सोशल डिस्टेंस आहे, वॾनि गैदरिंग्स में न वञो ऐं बार बार हथ धो। असां बजाए डॉक्टर साहब मूंखे कॾहिं कॾहिं इन ते अफ़सोस थींदो आहे त जहिड़े नमूने सां तव्हां ॻाल्हि, आई एम सॉरी फॉर दैट, जहिड़े नमूने सां तव्हां ॻाल्हि कई त वॾनि गैदरिंग्स में न वञणु खपे, असां ईअं छो नथा चऊं त इहे गैदरिंग्स असांखे करण ई न खपनि? वाई डोंट वी, मतिलबु असां इनखे छो नथा फॉलो करायूं त बजाए जो असीं चऊं त भई तव्हां घरां न निकिरो, तव्हां मास्क पायो, तव्हां वॾनि गैदरिंग्स में न वञो, वाई शुडंट वी से के डोंट मेक ऑल काइंड ऑफ दीज गैदरिंग्स? उन में त जेका असांजी लीडरशिप आहे मुख़्तलिफ़ लेवल्स ते, उन्हनि जो कमु आहे पाण एग्ज़ाम्पल क्रिएट करे न। हाणे उहो त हाणे पाण त माहौल खे ॾिसो था। एग्ज़ैक्टली। उन तव्हां पाण जेके वॾा ऐं डॉक्टर्स आहिनि, त मुंहिंजो ख़्यालु आहे अॼु पाण हिन प्लेटफॉर्म तां बहरान टेलीविजन जे हिन प्रोग्राम जे थ्रू पाण मैसेज इहो ॾियूं त न सिर्फ़ु इहे SOPs ते अमल कयो, बल्कि अॼु खां पाण इहो चऊं त न सिर्फ़ु वॾनि घणनि गैदरिंग्स में वञो, बल्कि अॼु खां असां इहो चऊं त इहे गैदरिंग्स करणु छॾे ॾियो। जी हा, बिल्कुलु। हिकिड़ो लफ़्ज़ आउं ऐड कंदुसि, हिकिड़ो सेंटेंस। हिकिड़ो त भई तव्हां एजुकेट करियो मासिस खे, मेडिकल चैनल, इहे जेके मुख़्तलिफ़ चैनल्स आहिनि, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, इन तरीक़े सां बैनर्स हणो। ॿियो तव्हां वाक करियो, इन जे ख़िलाफ़ त का वाक का अहिड़े वॾे पैमाने ते कम ई कोन थो थिए न। ऐं ॿियो त जेके जीअं पहिरीं जेका ॻाल्हि कईसीं, जेके ज़िम्मेदार जेके हल्का आहिनि उहे पाण हिन ते अमल कनि, इहा बि हिकिड़ी एजुकेशन आहे न। ठीकु आहे। आख़िर में तव्हांजो 30 सेकेंड्स जो मैसेज। मुंहिंजो मैसेज इहो आहे त हिनखे सीरियस वरितो वञे ऐं इनखे असांखे हर लेवल ते माण्हुनि खे एजुकेट करणु खपे, हिनखे लाइटली न वठणु खपे। त हीअ जीअं माण्हू चवंदा अलाए आहे से अलाए कोन्हे, असांजा कई दोस्त बीमार थिया आहिनि, कई दोस्त जे डेथ थी आहे, ऐं हींअर असांजो अञा 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, मूं ॿुधो आहे त असांजो हिकिड़ो डॉक्टर दोस्त उनखे कोरोना पॉज़िटिव आयो आहे। सो हिनखे माण्हू अफ़वाह न सम्झनि, हिनखे तमामु सीरियस वठनि ऐं हुनखे पहिरीं जेका वे हुई उन में कुझु असीं सीरियस हुआसीं, हींअर असां कुझु घटि सीरियस आहियूं। तंहिंजे करे असांखे खपे त हिन ते हिनखे लाइटली न वठूं ऐं हिनखे असां हर लेवल ते, पंहिंजी लेवल ते, कैमरामैन जी लेवल ते, असां पंहिंजो जेको असां ॿियो स्टाफ आहे लोअर स्टाफ जी लेवल ते, स्टूडेंट लेवल ते, असां हिन जे बारे में अवाम खे एजुकेट करियो। तव्हां वटि मरीज़ अचनि था OPD में, उते तव्हां मरीज़नि खे ॿाहिरि बोर्ड हणी छॾियो ऐं अंदरि बैनर हणी छॾियो, उन्हनि खे उते एजुकेट करियो। मूं वटि FNC लाइ को माण्हू निमरा में अचे थो, ऐं बग़ैर मास्क जे अंदरि अचणु न पेशेंट खे अचणु ॾींदुसि, न को जो हुनखे अटेंडेंट खे अचणु ॾींदुसि। इहा सुठी ॻाल्हि आहे त इन्हनि SOPs ते जिन माण्हुनि खे इन हवाले सां इन जी अवेयरनेस आहे, उहे उन्हनि खे इहे शयूं इम्प्लीमेंट कनि। थैंक यू वेरी मच डॉक्टर अब्दुल रहीम साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। असांखे अवाम सां जेको सो कम्युनिकेट करण जो मौक़ो ॾिनो ऐं तमामु अहम सब्जेक्ट ते, हिनखे मूंखे तमामु हिन ॻाल्हि ते ख़ुशी थी ऐं स्पेशली तव्हां सां गॾु वेही हिन मौज़ू ते ॻाल्हायोसीं, ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू वेरी मच। आई एम रियली ऑनर्ड। जहिड़े टीचर सां गॾु अॼु मूंखे ईअं फेस टू फेस वेही साम्हूं ईअं गुफ़्तगू करण जो मौक़ो मिलियो। आई एम वेरी मच ऑनर्ड रियली। व्यूअर्स, डॉक्टर रहीम साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी, ऐं वरी बि जेको टेक होम मैसेज आहे उहो इहो ई आहे त असांखे हिन वायरस खे सीरियस वठण जी ज़रूरत आहे, छाकाणि त ही सेकेंड स्पेल जेको आयो आहे हिन वायरस जो, उहो तमामु ख़तरनाक हद ताईं आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदो त न सिर्फ़ु हिन जी ट्रांसमिशन वधे पई, हिन जे मरीज़नि में इज़ाफ़ो थिए पियो, बल्कि हिन जे मरीज़नि में कॉम्प्लिकेशन जा रेट्स वधी रहिया आहिनि। ऐं इन कोरोना वायरस जे करे जेके जेको टॉल आहे, जेको डेथ टॉल आहे, उहो बि वधी रहियो आहे। सो असां जेसिताईं इन जी ट्रीटमेंट अचे, जेसिताईं इन जी वैक्सीन अचे, तेसिताईं सवाइ असां वटि प्रिवेंटिव मेयर्स ऐं SOPs ते अमल करण खां अलावा ॿी का बि जॻह कान्हे, ॿियो को बि रस्तो न आहे त असां पंहिंजो पाण खे इन मूज़ी मर्ज़ खां बचाए सघूं। ऐं वेंदे वेंदे वरी बि मां चवंदुसि त जेके SOPs आहिनि उनमें इहो आहे त मास्क जो इस्तेमालु तमामु लाज़मी आहे। पंहिंजे हथनि खे साफ़ ऐं सुथरो रखण जे लाइ उन्हनि खे 20 सेकेंडनि ताईं 30 सेकेंडनि ताईं बार बार साबुण सां धोइण जी ज़रूरत आहे। पंहिंजो पाण खे साफ़ रखण जी ज़रूरत आहे। सोशल डिस्टेंस जेको समाजी फ़ासिलो आहे उहो तक़रीबन 6 फुटनि जो रखण जी ज़रूरत आहे। मां इहो कोन चवंदुसि त घणी गैदरिंग वारी या घणी रश वारी जाइ ते न वञो, बल्कि मां अॼु खां इहो चवंदुसि त इहे गैदरिंग्स करणु छॾे ॾियो ताकी असां हिन बीमारीअ खां पंहिंजो पाण खे बचाए सघूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।